नाज़रीन ख़बर आहे कंदकोट में खूनी जड़न के ख़ात्मे लाइ सिंध बार मेंबर सीनियर वकील अब्दुल गनी बिजाणी ज़ुरियत बिजाणी की अगवानी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी तंजीमन कंदकोट प्रेस क्लब के सहाफ़िन कंदकोट शहरी इताद STP SUP JUI कौमी अवामी तहरीक जमात इस्लामी जमीयत उलमा इस्लाम HRCP वहदतुल मुस्लिमीन की अगवानन शेर मोहम्मद सोरियानी अली हसन मलिक लियाकत अली खोसो अकरम बाजकानी अब्दुल हफीज़ बिजाणी इमदाद खोसो शाहनवाज मरेटो फाइक अली जखरानी शेर मोहम्मद बाजकानी इब्राहिम खाकी असकर बिजाणी फजल सब्जोई अल्ताफ़ बंगवार दिलमुराद डाहानी समेत बेन जो चवण हो तो ज़िले अंदर दर्जन का वधीक खूनी जड़ा हलंदड़ आहिनि। खूनी जड़न की आड़ में केतरा ही नाक मानू मारिजी चुका आहिनि। हुनजो वधीक चवण हो तो गुज़िरियल 3 हफ़्तन का कोशिशूं करे रहिया आहियूं तो मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि ॾांहुं मेड़ मिंत काफ़िला वठी धुरिन खे ठाह लाइ राज़ी करायूं। रैली की अगवानी कंदड़ सिंध बार मेंबर सीनियर वकील अब्दुल गनी बिजाणी जो चवण हो तो मां मुख़्तलिफ़ बिरादरनि के सरदारनि के अपील करां थो त खुदारा ज़ाती कोशिशूं वठी ज़िले अंदर हलंदड़ खूनी जड़ा ख़त्म कराए कीमती इंसानी जायूं ज़ाया थियण खां बचायूं वञनि। हुनजो वधीक चवण हो तो असां मरहलेवार मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी धुरनि सां गॾिजी खूनी जड़नि के ख़ात्मे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदासीं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।